दर्दन अंदर आजीवन पुर खतर दुखन दर्दन अंदर आजीवन पुर खतर रोवां तो अग्यां परवर पिरी सचा मिठा रब्बुल उला एकादिर किबेरिया मुक़द्दर में मालिक जेको लिखियो तो ई आहे इएं आहे थींदो जीअं तुंहिंजी ज़ात चाहे मुक़द्दर में मालिक जेको लिखियो तो ई आहे इएं आहे थींदो जीअं तुंहिंजी ज़ात चाहे दुनिया उक़बा अंदर करम जी करे नज़र दुनिया उक़बा अंदर करम जी करे नज़र नसीबन में भले तूं भाग खे वरा मिठा रब्बुल उला चो सुभान अल्लाह मिठा रब्बुल उला एकादिर किबेरिया खसे साईं नंढड़ा बचड़ा रोवारी थो जिन खे तू रहमत जो पाए भाकुर थो पर चाई तिन खे खसे साईं नंढड़ा बचड़ा रोवारी थो जिन खे तू रहमत जो पाए भाकुर थो पर चाई तिन खे सुकून क़ल्ब ॾे ऐं ख़ुशियूं रब ॾे सुकून क़ल्ब ॾे ऐं ख़ुशियूं रब ॾे ऐं पंहिंजे फज़ल सां औलाद कर अता मिठा रब्बुल उला एकादिर किबेरिया गुनाहन जो आॾो तुंहिंजे खुलियल आसारो किताब बदियूं छॾ तूं बख़्शे बारी न कर तूं कोई हिसाब ख़ताऊं माफ़ कर ऐं सीनो साफ़ कर ख़ताऊं माफ़ कर ऐं सीनो साफ़ कर ऐं अल्लाह ॾे इनाम तूं वॾा मिठा रब्बुल उला एकादिर किबेरिया रखी हाल जहिड़े में तूं शुक्र थो कयां मां अल्लाह बख़्श अहसन चए छो मायूस थियां मां रखी हाल जहिड़े में तूं शुक्र थो कयां मां अल्लाह बख़्श अहसन चए छो मायूस थियां मां मूंखे उम्मीद आ तो में दीद आ मूंखे उम्मीद आ तो में दीद आ सवाए तूं जन काई वाह आ मिठा मिठा रब्बुल उला एकादिर किबेरिया।